नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा में भान सईदाबाद जे मेहरान टीवी जे रिपोर्टर निज़ामुद्दीन जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सहाफ़िन प्रेस क्लब ठरी मिरवा में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। ठरी मिरवा प्रेस क्लब में सहाफ़िन नियाज़ अली शर, मोहम्मद अली शर, आबिद अली शर, अब्दुल सत्तार शर, मलूक बलोच, अली असगर दस्ती, एडी शर, एम यासीन जावरी, सज्जाद चांडियो, ज़मीर शर, अब्दुल रज़ाक बांभण, ज़वार हुसैन लिगारी ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कयो। हिननि एहतजाज कंदे चयो त भान सईदाबाद पुलिस बेगुनाह मेहरान टीवी जे रिपोर्टर ते केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो आहे। असां पुलिस जी अहिड़ी हरकत जे करे सरापा एहतजाज कयूं। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते सहाफ़ी खे आज़ाद कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।